पर नबी रसूल होया इहा इज़त असांखे हासिल आहे। जेके किताब नाज़ुल थिया उहे सभई बरहक हुया, जेके सहीफ़ा नाज़ुल थिया उहे सभई बरहक हुया। मोमिन मुस्लमान जो जेको ईमान थो ठहे इन क़ुरान पाक जे मौइज़े हसन सां, मोमिन मुस्लमान जो जेको ईमान थो ठहे हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत सां, उन जे अंदरि एतिरी वुसअत आहे जो 1.25 लख नबियनि खे मञी वेठो, बल्कि ईमान जो कलमो सेखारियईं जेको असां तव्हां पढ़ंदा आहियूं, आमनतु बिल्लाह व मलाइकती व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र खैरी व शरी मिन अल्लाह ताला वल बास बादल मौत। 7 शयूं उन में सेखारियईं। अल्लाह खे मञा थो मां, जीअं जो अल्लाह पंहिंजे नालनि सां सिफ़तुनि सां आहे। मां अल्लाह से जा सभु किताब मञा थो, जेके बि पैगंबरनि ते नाज़ुल थिया सहीफ़ा वग़ैरह या किताब तौरात इंजील ज़बूर वग़ैरह ऐं क़ुरान मजीद, तो ये अल्लाह जा मुनज़्ज़ल किताब आहिनि। हे किताब भी तंज़ील मिन हकीम मिन हमीद, साराहिल रब जे तरफ़ खां नाज़ुल थियल आहे। इहा सॼी जेका बि माना अक़ीदत सेखारी वई, रसूल मञासीं, 1.25 लख नबियनि खे मञियोसीं, इहो कलमो मुस्लमान थो पढ़े। काइनात जो उहो इंसान जेको पाण खे चए थो त मां ईसा अलैहिस्सलाम जो उम्मती आहियां, पाण खे चए थो मां मूसा अलैहिस्सलाम जो उम्मती आहियां, पाण खे चए थो मां दाऊद जो उम्मती आहियां, उहो असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुर्मत दिलि में एतिराम नथो रखे। अफ़सोस इहो आहे त जेके मथां हेर माण्हू आहिनि, जिन जो आवाज़ मीडिया जे ज़रिए सां पूरी दुनिया ते पुॼी सघे थो, पाकिस्तान हुजे या इस्लामी मुमालिक हुजनि, उन्हनि जा जेके इक़्तिदार जे कुर्सियुनि ते वेठल हुज़राए आज़म आहिनि, सुदूर आहिनि, उन्हनि खे अल्लाह क़ुरान खां एतिरो परे करे छॾियो आहे उन्हनि जे बदआमाली जे नूसत जे करे, जो उहे पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत उन्हनि जे अॻो बयानु नथा करे सघनि। अॼु ॾिसो था फ्रांस जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी गुस्ताखी जेकॾहिं हिकिड़ो आम सादो माण्हू चरियो करे त उन ते ओतिरी मयार आहे, उनजी ओतिरी सज़ा आहे। पर जेको हिकिड़ो दानिशमंद इंसान, इक़्तिदार जे आला कुर्सीअ ते वेठल इंसान, कंहिं मुल्क जो सदर या वज़ीर आज़म, उहो महबूब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी करे या कराए त इनखे दुश्मनी चइबो आहे, इनखे ऐलान जंग चइबो आहे। पर कंहिंजे ज़बान ते अल्लाह जूं इहे आयतूं, ईमान जा इहे कलमा नथा अचनि जो उहे इन्हनि खे चवनि त ख़बरदार असां अल्लाह जे सभिनी नबियनि खे मञूं था, तव्हांजी इंसानियत काॾे वई? उहे ह्यूमन राइट्स जेके इंसानी हुकूक जा आलम बरदार सम्झो था पाण खे, उहे काॾे विया? तव्हां एतिरो अख़लाक़ में किरिया हो जो अल्लाह तबारक व तआला जे चूंडियल बरगुज़ीदा पैगंबरनि जे बि पैगंबर मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में तव्हां गुस्ताखी था कयो। हीअ दिलि आहे असां मुस्लमाननि जी, जिन अल्लाह मञियो त अल्लाह जे किताब क़ुरान मजीद खे मञियो त क़ुरान जे तुफ़िले 1.25 लख नबियनि जे किताबनि ऐं सहीफ़नि खे मञियो। जेकॾहिं असां पंहिंजो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल ख़ातमुन नबीन मञियो त सैयदना ईसा अलैहिस्सलाम खां वठी करे आदम सफ़ीउल्लाह ताईं 1.25 लख नबियनि खे दिलि सां नबी पैगंबर रसूल करे मञियो। जेकॾहिं असां पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अल्लाह पाक जे तरफ़ खां मोकिलियल फ़रिश्ते जिब्राइल ऐं फ़रिश्तनि खे मञियो त अल्लाह साईं जा सभु फ़रिश्ता मञा, ऐं तक़दीर खे मञियो त इहे बुनियादी अक़ीदा आहिनि जेके असां रोज़ु विर्द कंदा आहियूं, पंहिंजे ईमान जी तजदीद कंदा आहियूं। अॼुकल्ह मुस्लमाननि में गफ़लत अची वई आहे। थोरा मुस्लमान हूंदा जेके 5 शहनि कलमनि जो विर्द कंदा हूंदा। असांखे कलमा ॾिना विया जिन कलमनि में इंसान जे ईमान जी तरक़ीअ जो राज़ पिन्हा हुआ, त जेका असांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत आहे, उन विलादत यानी हिन दुनिया जे अंदरि मबूस थी अचणु, विलादत वलद यलिदु वलदन वुलूदन मौलूदन, मादो हिकिड़ो ई आहे। तव्हां लिखंदा हो इमदादुल्ला तुंहिंजो वालिद छा आहे? मोहम्मद सिद्दीक़। त वालिद वलद थियो पुट, वालिद थियो पीउ। अल्लाह से क़ुरान में फरमायो वालिदिन व मा वलद, मूंखे वलद जो कसम ऐं वालिद जो कसम। ॿियनि लफ़्ज़नि में मोहम्मद जो कसम त मोहम्मद जे अबे अब्दुल्लाह जो कसम। जेकॾहिं उन खां का ॿी हस्ती वठिजे, असांजे क़ुरान में उमूम आहे त
तफ़सीरनि में असांखे खोड़ रुख मिलनि था पिया त वालिद वलद, वलद पुटु, वालिद अबू। हाणे इहो वलद जंहिं महिल ॼमंदो आहे तंहिंखे मौलूद चइबो आहे। मौलूद माना ॼावल। असां मौलूद पढ़ंदा आहियूं, उन में पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो ज़िक्र हूंदो आहे, महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिफ़तुनि जो ज़िक्र हूंदो आहे, कमालात जो ज़िक्र हूंदो आहे, मोजिज़ात जो ज़िक्र हूंदो आहे, उन जे अख़लाक जो ज़िक्र हूंदो आहे। इहे नेमतूं रब करीम सुब्हानहू व तआला मुस्लमाननि खे अता कयूं, जो मुस्लमाननि जे ईमान में इहे शयूं अची वियूं। अॼु 12 रबीउल अव्वल जो ॾिहाड़ो आहे, बख़्तन वरी जुमी जो ॾिहाड़ो आहे, पर जंहिं ॾींहं ते असां ऐं तव्हांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आहे, उहो सूमर जो ॾिहाड़ो। ॾींहं फिरंदा आहिनि, तिलकल अय्याम नुदाविलुहा बैन अन्नास। ॾींहं माण्हुनि में फिरनि था पिया, ॾींहं मटिजी आया, तारीख़ साॻी आहे, ॾींहं मटियल आहे। त ॾींहंनि खे बि इज़त अलाह ॾिनी आहे, महीननि खे इज़त अलाह ॾिनी आहे। असां जेकॾहिं हिन रबीअ जे महीने खे, रबीउल अव्वल जे महीने खे मल्हायूं था पिया, त पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत खे मल्हायूं था पिया, त उन महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जे उन इहा यादि खे ताज़ो था कयूं। ऐं करणो खपे न, हिकु मुस्लमान जे ज़िम्मेदारी आहे बिना आहे छा, त उहो जंहिं महीने जे अंदरि सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त्म नबूवत जो ताजदार, उनजी विलादत थी आहे, उनजो ॼम थियो आहे, त हिकु मुस्लमान जे मथां ज़रूरी आहे त उन जे मथां नाज़ुल कयल क़ुरान पाक जो हिकिड़ो महीने में ख़तमु करे। हिकु मुस्लमान जे मथां त रोज़ ज़रूरी आहे त सल्लू अलैहि वसल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सैयदना मुहम्मदिन वाला आल सैयदना मुहम्मदिन वबारिक वसल्लिम। अल्लाह साईं सलातूं ऐं सलाम मोकिल असांजे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां ऐं आले मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां बरकतूं ऐं सलाम। मुंहिंजा अज़ीज़ो यादि रखो, अल्लाह साईं जी सलामती, अल्लाह साईं जी रहमत असालतन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आहे। तबन उन जे तुफ़ेले 1.25 लख नबियनि सां गॾु तोते मूं ते बि। तव्हां असां सलाम जा हक़दार, अल्लाह जे रहमत जा हक़दार पोइ थींदासीं जॾहिं असां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कंदासीं। तंहिंजे करे हे जेको विलादत जो महीनो आहे, इन महीने में असांखे पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हुआ त दुनिया में कहिड़ियूं तब्दीलियूं आहियूं। हिकिड़े तरफ़ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे उन इहा बशरी जेको नूर हुयो, उन जो ई फैज़ एॾो वॾो हो। इंसान कामिल, बशर कामिल, पर उन जे अंदरि जेका अल्लाह पाक हुस्न जी ऐं जमाल जी ऐं कमाल जी जेका नूरानियत रखी, उन जो बयानु हज़रत अम्मा आशा सिद्दीक़ा ताहिरा तय्यबा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त मूंखे मालूम थियो त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत थी, त उहो आख़िरी टाइम हो असुर जो, बाख फुटी जो टाइम हो, ऊंधारो टाइम हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत खां पोइ कमरो रोशन थियो। केतिरो रोशन थी वियो? फरमायो एतिरो रोशन थी वियो जो सुईअ में सॻो विझी सघिजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त दुनिया में आया, जॾहिं विलादत थी, पहिरियों जेको तुंहिंजे मुंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमु कयो, उहो अल्लाह जो सजदो कयो। ईअं बि थियो आहे छा त जेको ॼाओ हुजे त इंसानी जेके अवारज़ात आहिनि, इंसान सां लागुड़ जेके शयूं आहिनि, नाड़ो कटियो वेंदो आहे, धोतो वेंदो आहे, पाको कयो वेंदो आहे, खून लॻल हूंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह सुब्हानहू व तआला हर तरह सां पाक साफ़ कामिल करे पैदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं सम्झो त गुस्ल ॾिनल पैदा थिया। अल्लाह साईं सुब्हानहू व तआला उन जो जेको मक़ाम हो न, उहो आला रखियो। कहीं बि कसी ॻाल्हि जी निस्बत महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे नथी करे सघिजे। कुफ्र जे दर्जे जो गुनाह हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सजदो कयो ऐं जेको नूर चिमकियो उन्हनि जे विलादत खां पोइ, उन नूर सां अम्मा आमिना, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबूब अम्मा, कायनात में औरतुनि उहा चूंडियल अम्मा जंहिंजे पेट में रब करीम पंहिंजे ख़त्म नबूवत जे ताजदार मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रखियो। उहा चए थी त मुंहिंजे हिननि अखियुनि खे अहिड़ो नूर मिलियो त मां ओड़ी महिल केसरो किसरा जे उन्हनि महलनि खे ॾिसां पई, उतां जाबलू इलाइक़े मां, मके मां, उतां उहे महल ॾिसां पई। ऐं उन राति में अल्लाह सुब्हानहू व तआला 14 कुंगरा जेको आहे
कैसरो किसरा जे महलन जा किराए छॾिया। जंहिंमो इशारो इन ॻाल्हि जे तरफ़ त जेकॾहिं हे ख़त्म नुबूअत जो ताजदार उन फैज़ नुबूअत जे हक़ीक़ी उमिरि खे पहुचंदो ऐं नुबूअत जो ऐलान कंदो, ओॾी महिल सॼी काइनात ते ग़लबो ऐं ताक़त हिन जे कलमे खे हूंदी। इहा नेमत मिली आहे। अॼु मुस्लमाननि खे इहो त फ़िक्र रहे थो त विलादत जो ज़िक्र थिए। मुंहिंजा भाउ, ज़िमेदारी थी वॾी, तो दावा कई आहे वॾी, तुझी मुझी दावा गॾियल कहिड़ी आहे? पढ़ो देखो तो वो कलमो बाबा से बुलंद, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इश्क सां पढ़ो को तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुख़्तसिर वक़्तु आहे, इन कलमी ते थोरो गौर करणो पवंदो तोखे। तूं छा थो चईं? तुंहिंजो अक़ीदो छा आहे? तूं थो चईं त कोई अल्लाह नाहे, इल्लल्लाह हिकु अल्लाह। दुनिया में 800 करोड़ तक़रीबन इंसान रहनि था। उन्हनि मां 1 अरब 30 करोड़ अंदाज़न मुस्लमान आहिनि। तिन जे लाइ बि इक़बाल चयो अॼु खां 60-70 साल अॻु त फ़िरका बंदी है कहीं और कहीं ज़ातें हैं, क्या ज़माने में पनपने की यही बातें हैं। ड्रेग में न वेंदुमि, तव्हां असां खां वधीक अल्लाह जे फज़ल ऐं करम सां बाशऊर ऐं समझदार मुस्लमान आहियो। अल्लाह से को दुआ आहे, अल्लाह से मूंखे अव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेकॾहिं तव्हां सां खुटल आहियूं त अमल में खुटल आहियूं, अक़ीदे में खुटल न आहियूं, इल्म में खुटल न आहियूं, असां अमल में खुटल आहियूं। असांजे अंदरि सभु कुझु आहे अंदरि, पर इन एॾनि वॾनि इंसाननि मां जेकॾहिं 800 करोड़नि मां असां 1 अरब 30 खे धार कयूं त पोइ ते अञा बि असांखे घटि में घटि 6 अरब 70 करोड़ माण्हू मिलनि था। उन्हनि में घटि में घटि 3 अरब इंसान, 2.5 अरब हिंदू आहिनि, बुद्ध आहिनि, जेके बुत परस्त आहिनि। हिंदुस्तान, चाइना, इहे मुल्क जेके आहिनि हो बुद्ध मत आहिनि, हो हिंदू मत आहिनि, इहे सभु बुत परस्त आहिनि। इन्हनि ॾे तौहीद जो सबक़ु केरु खणी ईंदो? उन्हनि खे ला इलाहा इल्लल्लाह केरु पढ़ाईंदो? तूं जे मथां इहो बार थो रही आहे त तो चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे तुंहिंजी जान त आजी थी, पर तुंहिंजे मुंहिंजे ख़त्म नबूअत जे ताजदार सैयदना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूअत जे तुफ़ैले इहा दावत तोखे असांखे मिलियल आहे। तबलीग जमात वारा इहो लफ़्ज़ 1000 लख दफ़ा चवंदा आहिनि त इहे ज़िमे मिली। हाणे ज़िमे मिली जेकॾहिं असां पंहिंजो ढोर था धारियूं, उन ढोर जो गाह बि बार खणूं था, ॾुहणु वाड़णु गाह करणु। जंहिंखे 5 ढोर हुनखे ख़बर आहे त मां सॼो ॾींहुं वांदो न थींदो आहे। ऐं जंहिंखे उम्मत दावत जे लाइ 6 अरब मखलूक मिली हुजे, इनखे एॾे फ़िक्र ई कोन्हे को। हत्ता के ज़ुल्म जी इंतिहा आहे। मुंहिंजा भाइरो, तव्हां असांजे ज़ुल्म जी इंतिहा इहा आहे त जुमतुल मुबारक जो ॾिहाड़ो आहे, निमाज़ जो टाइम 2 बजा फ़र्ज़ कयो, 2 बजा फिक्स आहे, अञा जमात अचे थी। केरु चवंदो मुंहिंजा अज़ीज़ो? हाणे त उहो नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन उथी ईंदो न। हाणे हिक ॿिए खे चवणो आहे, हिक ॿिए खे बर्दाश्त करणो आहे, हिक ॿिए खे यादि ॾियाराइणो आहे। जेकॾहिं तव्हां ऐं असां हिननि 10-12 ॾींहंनि जे अंदरि प्रेशर ॾेई हुकूमत खां बिजली बंदि कराई त बाबा बिजली हले, असां मस्जिदनि खे चरागान कयोसीं, पंहिंजे घरनि खे रोशन कयोसीं, पंहिंजे कपिड़नि खे सब्ज़ ऐं साओ गुंबद ख़ज़रा जहिड़ो कयोसीं। मां ईअं नथो चवां त कोई बुरो अमल आहे, मां इहो थो चवां त इहा मुहबत दिलि में उते आहे। तव्हां त तुंहिंजे अंदर जा गुल गुलाब फुटनि, थियणो ई खपंदो हुजे हा त सुबुह सां जॾहिं तो असां जाॻूं त पंहिंजे बचड़नि खे विहारियूं, निमाज़ पढ़ूं, उन्हनि खां विहारे कुझु वक़्तु दौर करायूं, इशराक जे टाइम ताईं ॿिए कम ॾे न निकिरूं। तव्हां 25 मिंट सीड़ायो, तव्हां असां 25 मिंट सीड़ायूं, 100 दफ़ो कुल अल्लाह पढ़ी सघूं था। तव्हां असां 15 मिंट सीड़ायूं, 100 दफ़ो पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सलात पढ़ी सघूं था। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़मीर खां, पंहिंजे ईमान खां पुछंदव त तव्हां हीअं असां केॾी दावा था कयूं त असां ख़त्म नबूअत जा चौकीदार आहियूं, असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम आहियूं। ॿियो खाको थो ठाहे त तूं रोडनि ते थो निकिरी थी, हक़ आहे निकिरणु, पर पहिरियों पंहिंजे ज़मीर खे जाॻा।
तुझे रब मुझे रब छा चयो, इन अल्लाह व मलाइकतहू युसल्ली